अस्सलामुअलैकुम दोस्तों, की आयो तव्हां। उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे ईंदड़ नए एपिसोड में छा ओठो करम खे रईस कमाल खान ते न बीहण जे करे मारियो? छा रईस कमाल खान करम जे मौत जे बारे में ॿुधी छा कंदो? ओठे करम खे छो मारियो? रईस कमाल खान छा करण वारो आहे? छा मीरा ऐं रबन रईस कमाल खान खे माफ़ करे छॾींदा? छा मीरा ऐं रबन जूं राहूं हिकु दफ़ो ॿीहर अलॻि थी वेंदियूं? छा ओठो वारिस खे मारींदो या वारिस ओठे खे मारींदो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे वीडियो खे लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं जेकॾहिं असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त करम ओठे खे 1000 दफ़ा सम्झायो त मूं तो ते हमिलो जावेद जे चवण ते कयो, रईस कमाल खान जे चवण ते कोन कयो। इहो ॿुधी ओठो करम खे मारे छॾींदो ऐं रईस गफ़ार खान खे करम जे मौत जे बारे में काफ़ी ॾुख थींदो ऐं संदसि ॾोही बि ओठे खे करार ॾींदो। रबन रईस कमाल खान खे माफ़ करण लाइ तयारु आहे, पर मीरा साफ़ इनकार थी करे रईस कमाल खान खे माफ़ करण लाइ। उन करे रबन ऐं मीरा जे विच में कुझु इख़्तिलाफ़ पैदा थी वेंदा। वारिस जे सम्झाइण बावजूद बि ओठो ख़ामोश न रहियो। हाणे वारिस ऐं ओठे जे विच में बि दुश्मनी पैदा थींदी। दोस्तों, अॼु जे लाइ बसि एतिरो। उम्मीद आहे त असांजो अॼु जो इहो नंढड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह।